खिप्रो मां अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त खिप्रो में सियासी छिकताण बरक़रार। GDA जे वधीक 25 ॼणनि ते केस दाख़िल करे 5 कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस PP जे आबिद क़ाइम खानी जे पुट मोहम्मद अवैस जी फरियाद ते हमले ऐं धमकियुनि जो केस दाख़िल करे छॾियो आहे। पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी अहमद समेजो, अली उमरानी समेत 5 कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। खिप्रो मां अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त खिप्रो में सियासी छिकताण बरक़रार। GDA जे वधीक 25 ॼणनि ते केस दाख़िल करे 5 कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस PP जे आबिद क़ाइम खानी जे पुट मोहम्मद अवैस जी फरियाद ते हमले ऐं धमकियुनि जो केस दाख़िल करे छॾियो आहे। पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी अहमद समेजो, अली उमरानी समेत 5 कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।